जी साईं हम अपन सर तारफ़ कराइजो सिंध जी उस्ताद बिरादरी ॾिसी रहियो आहे। मोहम्मद अशरफ समूह एडवोकेट सुप्रीम कोर्ट मेंबर सिंध बार काउंसिल मलीद कराची। साईं अॼु असीं हिते मूंसां गॾु शमसुद्दीन पहर साहब एडवोकेट थोरो पुत असां हिते कराची प्रेस क्लब ते हिन उस्तादनि जे जेका धरणो आहे उन में आया आहियूं। उन्हनि सां इज़हार हमदर्दी करणु उन्हनि खे सपोर्ट करण लाइ हिते आया आहियूं। असांजो सठियो साहब आहे उस्ताद जो अॻवान आहे उस्ताद बिरादरी जो। त हीअ जेको उस्ताद अॼु रोडनि ते वेठा आहिनि धरणा हणियो, इहे उहे उस्ताद आहिनि जिन तव्हांखे तालीम ॾेई मिनिस्टर बनायो, जिन तव्हांखे तालीम ॾेई उहिदनि ते पहुचायो। तव्हांखे पंहिंजे उस्तादनि जो उन्हनि जे अख़लाक जो उन किरदार जो क़दुरु न आहे त तव्हां कहिड़ी दुनिया में रहो था। हीअ सिंध में करप्शन जो राज आहे। वज़ीरनि जूं 300% MP वारनि जूं 300% पघारूं वधायो था। हुननि खे बुख आहे। जेके ऑफिसर ब्यूरोक्रेट जेके तमामु हिकिड़े नंढे उहिदे ते अॼु अरबपति थी विया आहिनि, करप्शन टॉप ते आहे। हिन उस्तादनि जा जाइज़ मसइला हल छो नथा थियनि? हिन उस्तादनि जो जेको आहे क़ानूनी तौरु जेको हुननि जो हक़ आहे, हे हिन वक़्त ताईं जेको आहे हुननि केतिरी तालीम ॾेई चुका आहिनि। असुल उस्ताद हे आहिनि जिन जो ही क़दुरु आहे। अॼु असीं ॻाल्हायूं पिया, अॼु असीं वकील आहियूं उस्तादनि जी महिरबानी सां। उस्तादनि जे जेको आहे उन्हनि जो असां क़दुरु न कयो त असां मुआशिरे जो क़दुरु न कयो। अॼु उन्हनि खे इहो हुननि जो ज़मीर केॾांहुं वियो आहे। उन्हनि MP MN मिनिस्टरनि जो अॼु हिते हिन उस्तादनि सां गॾु उनखे विहणु खपनि आहे। उस्तादनि खे घुराए उन्हनि जा मसइला हल करणु घुरिजनि आहे। हीअ त इहो सवाल ई नथो पैदा थिए त तव्हां हिकिड़ो फाइनेंशियल हिकिड़ो बहानो बनाए उस्तादनि खे जेको उनखे रिजेक्ट करियो। तव्हां ॿिया सभु इदारा उन्हनि खे प्रमोशन मिलनि थियूं, इनिशियल अपॉइंटमेंट उन्हनि जो ग्रेड मिलनि था, प्रमोट थियनि था। 20-22 साल उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि, के वीचारा गुज़ारे विया आहिनि, उन्हनि जो हक़ न आहे। उन उस्ताद बिरादरी जंहिं अव्हांखे तालीम जो रोशनास करायो, जंहिं हिन मुआशिरे खे इल्मु ॾिनो, जंहिं तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ ॾिनो, तव्हां अॼु उन्हनि खां उहे हक़ खसे उन्हनि खे तव्हां रोड ते विहारियो आहे। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि न आहे। भलारी ईद जी राति, अॼु भलारी ईद जी राति दुआन घुरण जी राति आहे, गुनाह बख़्शाइण जी राति आहे, ऐं मस्जिदुनि में दुआ हथ खणण जी राति आहे। अॼु रोडनि ते वेठा आहिनि ऐं तव्हांखे हिननि जो अफ़सोस न आहे। तव्हांखे हिन एयर कंडीशन में वेठा आहियो, सेक्रेटरी तालीम मिनिस्टर तालीम, उन्हनि खे जेको आहे इहो पंहिंजो ज़मीर हुनजो जागणु खपे। हिते उस्तादनि जा अॼु उन्हनि जा जाइज़ मसइला आहिनि, इहे हल करणु। असीं वकील इन लाइ आहियूं, अख़लाक़ी तरह हिननि सां गॾु आहियूं, क़ानूनी तरह हिननि सां गॾु आहियूं। असांजो आमिर वड़ाई साहिबु कराची बार जो सदर बि आयो हो। असांजी वकील बिरादरी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, सॼी सिंध जे सॼे पाकिस्तान जे वकील बिरादरी खे, जिते बि तव्हां मज़लूम ॾिसो था, उहो उस्ताद हुजे या को ॿियो हुजे, तव्हां मज़लूम सां गॾु वियो, क़ानूनी उनजी मदद करियो। वकिला इतिहाद, वकिला इतिहाद, वकिला इतिहाद। महिरबानी साईं। उहो जेको माण्हू मज़लूम उहो रोड ते वेठल हुजे, धरणे में वेठल हुजे, या कोर्टनि जे अॻियां हुजे, या प्रेस क्लब जे अॻियां हुजे, हुन सां गॾु बीहो ऐं ज़ालिम जी ॻिची में हथ विझण जो इहो तव्हांजो किरदारु अदा करणो पवंदो। ऐं दुनिया ॾिसे तव्हांखे तालीम इन उस्तादनि ॾिनो आहे। अलाह ताला कुआरो कोट पातो मूंखे उस्तादनि जी महिरबानी सां, ऐं हुनखे न विसारींदो। गुलाम शाह जो मोहम्मद बचल कुंभर साहिबु उस्ताद आहे मुंहिंजो। अलाह हुनखे सिहत ॾे। उन्हनि जी तालीम जे करे अॼु असीं वकील बि थिया आहियूं, हाई कोर्ट जा जज बि थिया आहियूं, अॼु अदालतनि में वेठा आहियूं, सेक्रेटरी तालीम वेठा आहियूं। त उन्हनि खे उस्ताद जी जे क़दुरु न कयो, उन पंहिंजे तालीम जो क़दुरु न कयो। उन्हनि खे उन सीट ते विहण जो हक़ ई न आहे। अॼु उन्हनि खे इहो मैसेज थो ॾियां त हिन उस्तादनि जा फौरी तौर ते सेक्रेटरी साहिबु, वज़ीर तालीम साहिबु हिन जा मसइला हल करियो। जेकॾहिं हल न थिया त आउं सॼे बार एसोसिएशन खे गुज़ारिश कंदुसि, उहे बि तव्हां सां गॾु बीहंदियूं इंशाअल्लाह। जी साईं। त इन जे करे उस्ताद हिकिड़ो अज़ीम शख़्सियत हूंदा, अज़ीम इंसान हूंदा। उस्ताद जेको तालीम असांखे अॼु ॻाल्हाइणु सेखारियो आहे, त अॼु अव्हांखे इहो मैसेज था ॾियूं उस्तादनि खे ऐं वकीलनि खे, असांजी ब्यूरोक्रेसी, जेकॾहिं तव्हां हेॾा वॾा पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां उस्ताद जी तालीम वठी सेक्रेटरी जे उहिदे ते पहुता आहियो, डिप्टी कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो, कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो, त तव्हांखे उते हक़ सच जी ॻाल्हि करणी पवंदी, हक़ सच जे विढ़ूं पवंदो। चाहे अव्हांखे हुन करप्ट टोले उन नौकिरी में कढी छॾे, उहो तव्हांजो रिज़ाइन करणु उहो वधीक सुठो हूंदो। उन चोर बाज़ारी जे विच में विहण उन लाइ तव्हांखे हक़ जी ॻाल्हि करणी पवंदी। जेकॾहिं हक़ ते ॻाल्हाईंदो त उन्हनि खे हक़ पंहिंजा मिली सघंदा आहिनि, उस्तादनि खे बि हक़ मिलंदा, हिन मज़लूम खे हक़
हक़ मिलंदा ऐं शागिर्दनि खे उन्हनि जी तालीम मिलंदी। तव्हां हीअं करप्ट जेको आहे पंहिंजो पॉलिटिकल बेसिस ते उस्ताद भर्ती कया आहिनि जेके सो कॉल्ड एरिया हार्ड एरिया तव्हां डिक्लेयर करे 30% जेके पाण नथा पास थी सघनि उहे तालीम कहिड़ी ॾींदा? उस्तादनि खे कहिड़ो पढ़ंदा? हू तव्हांजे लाइ नारा हणंदा, तव्हांजे लाइ पॉलिटिकल फोर्स भर्ती कई आहे, पर लखे करोड़े बचनि जो तव्हां फ्यूचर तबाह कयो आहे। उहे पढ़ाए न सघंदा, न ड्यूटियूं कंदा। हिन उस्तादनि जो क़दुरु कयो जेके हिते वेठा आहिनि, हिननि पढ़ायो आहे, तालीम ॾिनी आहे, तव्हांखे हिन उस्ताद इत्तेहाद, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा। तंहिंजे करे आऊं उन असेंबली मेंबरनि खे गुज़ारिश थो कयां, उन मिनिस्टरनि खे गुज़ारिश थो कयां, तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां उस्तादनि खां पढ़ायो, जेकॾहिं जाइज़ हक़ जी ॻाल्हि तव्हां न करे सघिया आहियो। अॼुकल्ह तव्हां पीका एक्ट आहे, हू सहाफ़त जो गलो दॿायो वियो आहे, ॻाल्हाइण खां मने कई वई आहे। सोशल मीडिया ते हिकिड़ो चवंदा फेक ख़बर न हलायो, इहो हक़ ऐं सच जो रस्तो रोकणो आहे। इहो चोरनि खे फ़ाइदो आहे, दहशतगर्दनि खे फ़ाइदो आहे, आम माण्हू जो नुक़सानु आहे, हुननि जो आवाज़ बंदि कयो वियो आहे। शेम 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 पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर। जबरदस्त। ॿियो त तव्हां अदालतनि जी आज़ादी ख़तमु कई आहे। तव्हां उहे MNA MPA मिनिस्टर उन्हनि जे किरदार खां पूरी क़ौम वाक़िफ़ आहे त उन्हनि जो किरदार छा आहे, उहे केतिरा करप्ट आहिनि। उन्हनि खे तव्हां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में उते उहे सियासी माण्हू विहारिया आहिनि, तव्हांजो हिकिड़ो टोलो विहारियो आहे। उहे जजनि जी अपॉइंटमेंट था कर, उहे जज पंहिंजी मर्ज़ी जा आणीनि था। अदालतनि ते तव्हां कंट्रोल कयो आहे। एग्जीक्यूटिव उन अदालतनि जी आज़ादी ख़तमु कई आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल में सियासी माण्हू विहारे उहे हुकुम जा जीअं हुनखे डिक्टेशन मिलंदी आहे। इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। जेकॾहिं इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि न हुजनि हा, अदालतूं आज़ादु हुजनि हा, त हे उस्ताद जो रोडनि ते न हुजनि हा। उन हाई कोर्ट मां सुप्रीम कोर्ट में ऑर्डर थियनि हा, उहे जेके सीटनि ते करप्ट कामोरा वेठा आहिनि उहे घर वञनि हा, हिननि खे उन्हनि जो हक़ मिले हा। पर तव्हां उन्हनि जो ज़ुबान बंदि कई आहे, इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया आहिनि। जिंदाबाद जिंदाबाद। इन जे लाइ असां वकील बिरादरी बि जा खोलियूं पिया, उस्ताद बिरादरी बि जा खोलीं था। असांजे हर शख़्स खे मुंहिंजो इहो पैगाम आहे सिंध वासियुनि खे, पूरे पाकिस्तान जे वकील बिरादरी, साहबी बिरादरी, उस्ताद बिरादरी, त तव्हां पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको तव्हां पढ़िया आहियो, तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो। हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ तव्हां आवाज़ बुलंद करियो। जेतिरो तव्हां पहुची सघो था उहो पंहिंजो हिसो मिलायो ऐं सिर्फ़ु ज़ाती मफ़ादनि लाइ, पंहिंजे ज़ात जे लाइ असेंबलियुनि में वञनि था, हू डिफेंस में बंगला वठनि था, हू ॿाहिरि पंहिंजो बैंक बैलेंस कनि था। इहा तव्हांजी तरक़ी न आहे। तालीम जो मैसेज इहो आहे, तव्हां मज़लूम सां गॾु वियो, ज़ालिम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, हक़ ऐं सच जी ॻाल्हि करियो ऐं उन जे लाइ तव्हांखे केतिरो बि नुक़सानु थिए तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो। इहो ई तव्हांजो तारीख़ ऐं ईंदड़ नस्ल तव्हांखे यादि कंदो। जेकॾहिं इहो न कयो वियो त तव्हांखे ईंदड़ नस्ल माफ़ न कंदो, तव्हांखे तारीख़ माफ़ न कंदी। इन जे लाइ असां पंहिंजो हिसो मिलाइण लाइ तव्हां सां गॾु आया आहियूं। इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। वेलकम 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 वेलकम। थैंक यू सर। जिंदाबाद जिंदाबाद। उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा। असीं मलीर बार जे वकील बिरादरी जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं तमामु जज़्बात अंदाज़ में सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां उन्हनि जे हक़नि जे लाइ, उन्हनि जे मुतालबनि जी मंज़ लाइ हायर अथॉरिटी ने आवाज़ पुॼायो जेसि ताईं उस्तादनि जा मसइला हल न थींदा। असीं सिंध जे उस्ताद बिरादरी सां गॾु आहियूं। सुप्रीम कोर्ट जो वकील साईं जा जेको हींअर साईं शफ़ी मुस्तक़ी साहिब साईं लाइव तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही इज़हार यकजहती करण लाइ असां वटि पहुता आहिनि। उन्हनि जा असीं न्याय थोराईंदा आहियूं। थोरो स्लो ॻाल्हायो साईं। जैसी रात अंधारी रहंदी। साईं सिराज अहमद पवर साहब, अवां वॾी महिरबानी। सर नाला हेठि मथे थी था वञनि न, पोइ के असां वठी सघूं था के नथा वठी सघूं, हुननि जे लाइ माज़रत बा। जीना होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा। सिंध प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर जारी कयो, सिंध प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर जारी कयो। सिंध जे उस्तादनि सां नाजाइज़ियूं, सिंध जे उस्तादनि सां दहशतगर्दियूं। नारे नारे उस्ताद, जी नारे नारे उस्ताद। हाजी साहब
सॼी संगत तव्हांखे लाइव ॾिसी रही आहे दोस्तनि जी का डिमांड आहे साईं खे चयो त ख़ूबसूरत को इनकलाबी शेर ॿुधाए सर मुंशी इब्राहिम चयो त वया गोरा वरिया कारा फिक्र बदिलिया न फन बदिलिया न बदिलियो को निज़ाम हिन मुल्क जो बाक़ी सभई बदन बदिलिया मता मछ मुल्क में मुंशी वया खाहण जा खग खाई भरम भांडा भॼी पवंदा जे सिंध जे उस्तादनि पंहिंजा भन बदिलिया मौला आबाद कयो तव्हांखे इंशाअल्लाह ताला ही सिंध जो जेको प्राइमरी उस्ताद प्रेस क्लब ते ॼमी मुक़ाबिलो करे रहियो आहे अॻु में बि छठे साहिब जी अॻुवाणी में हिन ई प्रेस क्लब ते जेको ॼमी मुक़ाबिलो कयो वियो त असां 16 स्केल हासिल कयोसीं इंशाअल्लाह ताला हिर मुजाहिद हिकु हक़ीक़ी दर्द रखंदड़ सिंध जे उस्तादनि जो सिपे सालार हाजी शफी मोहम्मद छठो साहिब इंशाअल्लाह ताला असांखे हिन ई प्रेस क्लब तां सिंध जे उस्तादनि खे 17 स्केल वठी ॾियण में कामयाब थींदो ऐं इंशाअल्लाह ताला सिंध जो उस्ताद सुख जो साहब बणींदो नारे नारे उस्ताद जी उस्ताद महिरबानी साईं अफसर साहब जंहिं इनकलाबी अंदाज़ में सिंध जे उस्तादनि सां मोहबत जो इज़हार कयो साईं अवांखे जस हुजे अवां पंहिंजे नंढड़े मासूम सां कराची प्रेस क्लब के सिंध जे उस्तादनि सां कुलो कुले में मिलाए बीठा आहियो पहिरें ॾींहं खां वठी तव्हांखे सलाम पेश था कयूं ही सवन जी तइदाद में कैंप उस्ताद साहिबान ते पहुची चुकिया आहिनि तव्हां लाइव मनाज़र ॾिसी रहिया आहियो कराची प्रेस क्लब ते सुप्रीम कोर्ट जा वकील साहिबान पिण सदा इज़हार यकजहती तौर कराची प्रेस क्लब ते मौजूद आहिनि सिंधी उस्ताद बिरादरी असांखे लाइव ॾिसी रहियो आहे सिंध जो शऊर बिल्कुलु साफ़ ज़ाहिर असांखे ॾिसी रहियो आहे सिंध जो उस्ताद सरापा एहतजाज आहे पंहिंजे मुतालबनि जी मंशा लाइ पंहिंजे प्राइमरी स्कूलनि जी मालिकी जे लाइ पंहिंजे उस्ताद जे वक़ा लाइ शान जे लाइ ही तव्हां लाइव मनाज़र कराची प्रेस क्लब तां तव्हां ॾिसी रहिया आहियो साईं फ़कीर फज़ल लिगारी साहिब अवांजी महिरबानी असांखे दुआ सलाम करे रहिया आहियो मौला तव्हांखे सलामत रखंदो हे नंगर पार्कर जा दोस्त हूंदा नंगर पार्कर हवाई नंगर पार्कर जा असांजा पहिरीं पहिरां राति असांखे पहुता ॾाढी रोरियाण थी ॾाढो हुन सां मज़ो आहे कचहरी में हींअर उस्तादनि जी कैंप में मौजूदु आहिनि हे नंगर पार्कर माना सम्झो इंडिया जो बॉर्डर थी वियो चूड़ी मंदर हल सलाम आहे हिननि जवाननि खे ही बहादुर उस्ताद ख़ुदा जो कसम आहे हीअ ॾिसो था इंडिया जे बॉर्डर तां चूड़ी मंदर जेको नंगर पार्कर आहे उतां खां ही कराची प्रेस क्लब में उस्तादनि सां इज़हार यकजहती पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ हिते पहुता आहिनि हिननि उस्तादनि खे सलाम पेश थो कजे ऐं उहे उस्ताद जेके घर वेठे वेठा आहिनि जेके तनक़ीदूं पिया था कनि या जेके धंधुड़ियुनि वटि एजेंटनि वटि जेके फाथल आहिनि हीअ हुननि जे लाइ मिसाल आहे ॾिसो सिंध जा उस्ताद हीअ ॾिसो उस्ताद हीअ आज़ाद उस्ताद कीअं निकिरी आया आहिनि हिननि ते बि सख़्तियूं हूंदियूं हिननि ते बि जेके एजेंट माफ़िया आहिनि धंधुड़ियुनि हिननि खे बि झलियो हूंदो तव्हां न वञो पर हीअ सभु ख़ौफ़ जी ज़ंजीरूं तोड़े बग़ैर कंहिं लोभ लालच जे हीअ ॾिसो समन जे तइदाद में ही उस्ताद वेठा आहिनि हीअ उस्तादनि सां कुलो कुल में वेठा आहिनि हीअ पंहिंजे हक़नि लाइ वेठा आहिनि हीअ पंहिंजा हक़ न पर पंहिंजे बचड़नि जो मुस्तक़बिल खे शानदार बाग़बार करण जे लाइ हिते पहुता आहिनि ख़ौफ़ जूं ज़ंजीरूं तोड़े निकिरो हिननि एजेंटनि इन धंधुड़ियुनि खे छॾियो इहे धंधोड़ी रिटायरमेंट थियण ते त पोइ हीअ सिर्फ़ु पंहिंजो माल ठाहे हलिया वेंदा आहिनि तव्हां ऐं असां हिन मैदान में हूंदासीं पोइ ईअं न चइजो त असां ग़लती कईसीं असां पछतायोसीं असांखां मिस्टेकूं थियूं तंहिं करे अञा वक़्त ते वरण जो पंहिंजे सिंध जी उस्ताद बिरादरी जो शान मान वक़ार जेको आहे उहो बुलंद कयो पंहिंजे उस्तादनि सां कुलो कुले मिलाए पियो वकील बिरादरी शऊर परस्त तबको हिक मुल्क में बकानून ही उस्तादनि जा जोश जज़्बा वलवला मां ॾिसी रहिया आहियो ही पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ बिल्कुलु सरापा एहतजाज आहिनि जेसि ताईं मुतालबा मंज़ूर न थींदा तेसि ताईं सिंध जो उस्ताद वापसि न वेंदो ही लाइव मनाज़र तव्हां कराची प्रेस क्लब तां ॾिसी रहिया आहियो सिंध जो उस्ताद पंहिंजे सर्विस इंस्ट्रक्टर जे लाइ ऐं रेट ऑफ अपॉइंटमेंट खां ऐं स्कूलनि में जेके ॿिया मसइला आहिनि तइलीमी सहूलियत जे हवाले सां सरापा एहतजाज आहिनि Yeah!
नालो बताइए। आईडी प्रदीप कुमार। प्रदीप कुमार। जी जी।